कोई हाफिज मकबूल से के ज़ात जो थोरो हिन जे वधीक मालूम असांजो राॼड़ो हा राॼड़ हा हा ॾह ॼण मां काज़ी वारे पाड़े मां जी कोई कहिड़े पीर साहब जे वक़्त में हो कॾहिं वफ़ात करे वियो बादशाह मसंदणी बा साहिब दौर जो छा हो असां ॻाल्हि ॿुधी आहे जी सर जी हितां लाश खणंदा निजो असुर वेंदा हाँ पोइ इंसान मोए खां पोइ घटि वधि थियो वञे पोइ कंहिं मेणो हुते वञो फ़क़ीर खे ख़्यालु हाफ़िज़ खे आयो त पीसे अचे पियो पहा हूंदा संबंध ते घोड़े ते ऐं हीअ तली आज़ादु करे हिते अची फ़क़ीर बीह रहियो पीसे मसण धणी आयो घोड़ो उतर बीहारे पाण अञा फ़क़ीर अर्ज़ु ई कोन थियो पाण में फ़क़ीर को ज़मानो हूंदो हिन जा पंजनि तननि जी कचहरी लॻंदी फ़क़ीर किली कोड़े ते हाँ निशान करे छॾी हा इहो विच वारो आहे न वॾो मक़बूल साईं विच वारो आहे न वॾो मक़बूल हा वीचार जी साईं इहे हिते जेका आहे पंहिंजी राह वाट वञनि था हा तारिक फ़क़ीर जी राह वाट हा उहो ॾाढो मुंहिंजो असुरो नालो हा उन उटिगे जी भरे मस्तु हूंदो जी साईं विदा खणी दरगाह माण्हू जबल में फिरी लहनि हू अॼु बि चाढ़े उठ जा पेर पिया लहंदा सिधी रही चऊं हीअ छा थो करे उठ माण्हू क़यामत में साणे कबर में थींदो बाक़ी हिन जबल खां केरु ईंदो उते रसियो पीसे घुराए वठंदा फ़क़ीरनि जी राह वाट वठी अचो हू आया त पाण हथ मां दस्त खणी चई फ़क़ीर तव्हां एॾी महिनत ऐं मूंखे कराई आहे जो मां जा रत दस्त मां वड़ो पियो तव्हांजे ॾाचे जे पेर हेठि मां तूं हथु ॾिनो आहे हितां मां जो मुरीद जेको हिकु दफ़ो आयो त अलाह पाक पुछाणो माफ़ु कंदो इहो साईं जेको अरोड़ वारो जेको जबल टकरियूं अचनि थियूं उते छा जॻह आहे उते शादी शहीद आहे न हा शादी शहीद मुंहिंजे साम्हूं उते वेंदो पुछंदो त हुरनि जी चाढ़ी कहिड़ी आहे दुनिया न थींदी रही आहे माशा माशा मसां थियण जे वक़्त जो आहे जी साईं वॾो पुराणो कोन